खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त अथरादू महांगाई गरीब मिसकीन बेपोच माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी। डीसी सखर डॉक्टर मोहम्मद बख्श धारेजो जी कंदरा में खुलियल कचहरी बथरादू महंगाई खत्म नाहे कराए सघी। एसी रोहिड़ी मुख्तियार का रोहिड़ी डीसी जे हुकुम बावजूद ऑफिसुनि खां ॿाहिरि निकिरी हथरादू महंगाई ते कंट्रोल करण में नाकाम। दारावाण ऐं आसपास जे इलाइक़नि में सब्जी फ्रूट मच्छी मुर्गी समेत पेट्रोल जो हथरादू रेट खिलाफ़ दारावाण जो रहवासी सिकंदर लुंड कंदरा थाणे जी चौकी दारावाण पहुची दर्द ऐं ज़ुल्म खिलाफ़ दाऊं कयूं। चौकी इंचार्ज दारावाण रज़ा मोहम्मद नाड़ेवाल यकीन ॾियारियो त पेट्रोल समेत हथरादू महंगाई खिलाफ़ जल्द कार्रवाइयूं करायूं वेंदियूं। सिकंदर लुंड जो वधीक चवण हो त असां मज़दूर माण्हू बिटे अज़ाब में आहियूं। कमिश्नर सखर डिप्टी कमिश्नर सखर एसी रोहिड़ी मुख्तियार कर रोहिड़ी ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो त हथरादू महंगाई खिलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।